त इहो अञा वधीक बहितर आहे। ये तो मुराद जो चाचो जेकॾहिं इहो कमु शाहनवाज़ जो आहे न, मुराद खे घर खां ॿाहिरि कढो, इनखे अॻियां कयो। पाण ई ॿोलींदो मुराद घर छॾे करे हली तोते सां ॿ हथ था कयूं घर बदरी वारी ज़िंदगी गुज़ारे थो। त पोइ तोते खे सॼी ख़बर हूंदी। दोस्तो तोतल खे कीअं पकड़ियो हुयो पीरल जे जेको आहे पीछो करे पियो तोतल, इन जे करे डंडो हणी पकड़ियो वरितो हुतां। पोइ किस्त में ॾिठो हुयो, इन जे हिसाब सां हाणे तोतल खे क़ैद कयूं वेठा आहिनि जेका मुराद वारा। मुराद खां सॼो कुटको ॾींदो इहो तोतल, तमामु जल्द सभु कुझु ॿुधाईंदो त उन वटि कहिड़ा कहिड़ा राज़ आहिनि। ऐं तोतल इहो बि ॿुधाईंदो त असां अली ख़ान खे क़ैद कयो आहे, तमामु जल्द ॿुधाईंदो, फ़िलहालु न ॿुधाईंदो। पहिरियों उनखे पाधा लॻंदा, पुलिस ख़ाली मोटी वेंदी आहे ऐं मुराद जे चाचे खे गिरफ़्तार कंदी आहे, चवंदी आहे मुराद खे छॾे ॾे। मुराद नज़र ई न ईंदो आहे, हथ ई न ईंदो आहे, पुलिस उतां मोटी वेंदी आहे ऐं मुराद वरी साॻियो फिरियो त अॻिते पंहिंजी हिते वेही रहंदो आहे। होॾां रहंदड़ वारनि खे जीअं ख़बर पवंदी आहे त पुलिस मोटी वई आहे, मुराद घर छॾे वियो आहे, रूपोश थी वियो आहे, ख़ुशि थींदा आहिनि, जान छुटी। हाणे रूपोश वारी ज़िंदगी मुराद गुज़ारींदो, असांजी जान छुटी पई, लेकिन उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त मुराद वरी आयो वेठो आहे। ऐं होॾां वरी जेको आहे ककर चवंदो हाणे नुक़सानु न पुॼाईंदो जेको आहे मुराद मिठण खे। राज़न चवंदो न नुक़सानु पुॼाए सघे थो, जे असां घणो ज़ोर ॾिनोसीं, घणो ज़ोर रखियोसीं मुराद ते, त पोइ असांजे भाउ खे हू नुक़सानु पुॼाए सघे थो। होॾो शाहनवाज़ ख़ान बि पंहिंजी कोशिशि कंदो त मुराद जो जेको आहे कुझु न कुझु करिणो पवे। हाशिम तमामु जल्द तव्हां ॾिसो त हमिलो कंदो मुराद जे मथां। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।